अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर नड़। ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी। सकरंड लॻ ॻोठ दंग में सैयद साईं गफूर शाह जीलानी जो मेलो जारी। अॼु बि ज़बरदस्त मलाकड़ो थियो, जंहिंमें महिमान ख़ासि रईस इमरान अली राहू, शहज़ाद पाही, पीर मुख्तियार शाह, पीर मस्त मुनीर शाह गादी नशीन, दरगाह पीर कामिल शाह, सैयद अब्बास अली शाह माड़ी, रईस सैयद यूसुफ शाह, सैयद गुल शाह, अली असगर मरी ऐं आयल सभिनी मुअज़्ज़िज़िन पहलवाननि खे पिण इनाम ॾिना। पीर मस्त मुनीर शाह पारां नोटनि जा हार ऐं अजरकूं, सैयद गुल शाह पारां रईस इमरान अली राहू ऐं शहज़ाद पाहीअ खे लुंगीअ जो तोहफ़ो पेश कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।